यंग वेटरनरी डॉक्टर्स एसोसिएशन पारां खेनि पको न करण ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां दोस्तनि जो इहो ई मुतालबो आहे त उन्हनि खे फिल फोर जीअं MBBS 6000 डॉक्टरनि खे इन्हनि जिन रिटन क्वालिफाइड हुआ उन्हनि खे पोस्टिंग ऑर्डर ॾिना विया। सूबे सिंध में एतिरी त नाजाइज़ी आहे नाअहली आहे जो हिकिड़े डॉक्टर जे मथां 50 खां 60 हज़ार एनिमल प्रोवाइड कया आहिनि। हाणे हिकिड़ो डॉक्टर 50-60 हज़ार एनिमल खे कीअं उनजी वैक्सीनेशन करे उनजी प्रॉपर मेडिसन करे छा करे वेटनरी डॉक्टर जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे लिखत जो इम्तिहान पास करे चुका आहिनि उन्हनि सभिनी जो इहो मुतालबो आहे त जीअं CM साहब कुझु साल अॻु में 6000 MBBS डॉक्टरनि खे अपॉइंट कयो बग़ैर इंटरव्यू जे। अहिड़ी रीति वेटनरी जेके डॉक्टरनि लिखत जो इम्तिहान पास करे चुका आहिनि कमीशन में त उन्हनि खे बि ईअं अपॉइंट कयो वञे जीअं सिंध जा मालवंद ख़ुशहाल थी सघनि ऐं उन्हनि जी ख़िदमत करे सघनि। असां बि डॉक्टरनि रिटन कमीशन क्वालिफाई कई आहे एग्ज़ाम असांखे बि ऑफर ऑर्डर जारी कया आहिनि बग़ैर इंटरव्यू जे जीअं असां लाइफ स्टॉक डिपार्टमेंट जी वधि खां वधि ख़िदमत करे सघूं। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।